दोस्तों, तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सिंधी सागा में भली कार। अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधु सभ्यता जी। सिंध वादी या सिंधु सभ्यता, जंहिंखे इंडस वैली सिविलाइज़ेशन बि सॾियो वञे थो, दुनिया जी हिकु क़दीम तरीन तहज़ीबुनि मां हिकु आहे। इहा तहज़ीब ॾखिण एशिया जे उत्तर ओलह इलाइक़नि में, ख़ासि तौर ते अॼु जे पाकिस्तान ऐं उत्तर ओलह भारत में सिंधु दरिया जे ज़रख़ेज़ मैदाननि ते फहिलियल हुई। हीअ तहज़ीब तक़रीबन 3300 क़बल मसीह खां 1300 क़बल मसीह ताईं हिकु अज़ीम शहरी सक़ाफ़त तौरु क़ाइमु रही, जॾहिं त 2600 क़बल मसीह खां 1900 क़बल मसीह ताईं उन जो उरूज रहियो। सिंधु तहज़ीब खे मेसोपोटेमिया ऐं क़दीम मिस्र सां गॾिजी दुनिया जे वॾे में वॾी तहज़ीबी मर्कज़नि मां हिकु शुमारु कयो वञे थो। जाग्राफ़ियाई वसी इलाइक़ो। इंडस तहज़ीब तक़रीबन 12.5 लख चौरस किलोमीटर जी एराज़ीअ ते फहिलियल हुई, जेका उन वक़्त जे मेसोपोटेमिया ऐं मिस्र खां बि वॾी हुई। उन जा वॾा शहरी मर्कज़ अॼु जे पाकिस्तान ऐं भारत में वाक़िअ हुआ, जॾहिं त उन जी आबादीअ जा आसार अफ़गानिस्तान ऐं ईरान जे सरहद ताईं मिलिया आहिनि। हिन तहज़ीब जा ॿ मुख्य दरिया हुआ सिंधु, जेको हिमालय जबल खां वहंदो अरबी समुंड ताईं पहुचे थो, ऐं सरस्वती दरिया, जेको हाणे ख़ुश्क थी चुको आहे पर क़दीम ज़माने में अहम हो। वॾा शहर ऐं वसंदियूं। हिन तहज़ीब खे पंहिंजी चङी रिथाबंदीअ वारनि शहरनि लाइ घणो यादि कयो वञे थो, जिन मां सभ खां वधीक मशहूरु हेठियां आहिनि। हड़प्पा। अॼु जे पंजाब पाकिस्तान में वाक़िअ हड़प्पा उन तहज़ीब जे शुरूआती शहरनि मां हिकु आहे, ऐं उन ई शहर जे नाले ते हिन खे हड़प्पा तहज़ीब सॾियो वञे थो। मोहनजोदड़ो। सिंध पाकिस्तान में वाक़िअ ही शहर इंडस वादीअ जो सभ खां वधीक प्रिज़र्व्ड यानी महफ़ूज़ बणियल शहर आहे। हिन शहर जी तरतीब खे ॾिसी हैरत थिए थी। ही शहर शहरी मनसूबाबंदीअ जो हिकु अज़ीम शाहकार आहे। हिननि शहरनि में पक्का रस्ता, खूह, गुसलखाना, गोदाम, वर्कशॉप ऐं पकियुनि सिरुनि जा ठहियल घर मिलिया आहिनि। शहरी रिथाबंदी ऐं तामीराती फ़न। इंडस वादी तहज़ीब जो सभ खां हैरान कंदड़ पासो उन जी शहरी तरतीब हुई, जिते रस्ता सिधा ऐं हिक ॿिए सां सिधे ज़ाविये में मिलिया थी। घिटियूं अक्सर पकियुनि सिरुनि सां ठहियल हुयूं ऐं घण माड़ हुयूं, जेको ॿियनि तहज़ीबुनि में आम नाहे मिलियो। अक्सर घरनि में खूह ऐं गुसलखाना हुआ, जॾहिं त अवामी गुसलखाना ऐं नकासीअ जो बहितरीन निज़ाम मौजूदु हो। मईशियत ऐं वापार। हिन तहज़ीब जी मईशियत ख़ासि तौर ते ज़राअत ते ॿधल हुई, जिते कणिक, जव ऐं ॿिया अनाज पोखिया वेंदा हुआ। इंडस वादीअ जा माण्हू जानवर पालण में बि माहिर हुआ, जहिड़ोकि ढगा, रिढूं ऐं ॿकरियूं, पर उहे सिर्फ़ ज़राअत ताईं महदूद न हुआ। वापार। इंडस वादी तहज़ीब वॾियूं वापारी सरगर्मियूं कंदी हुई, न रुॻो अंदरूनी तौरु पर ॾखिण एशिया में मेसोपोटेमिया, अम्मान ऐं विच एशिया सां बि वापारी लाॻापा हुआ। आसारनि मां साबित थियो आहे त हिन तहज़ीब जा माण्हू लाजवरद, कर्नेलियोन ऐं टामे जे बदिले में उन ऐं चांदीअ जहिड़ियूं शयूं हासिल कंदा हुआ। दस्तकारी। हिन तहज़ीब जा माण्हू मुख़्तलिफ़ हुनुरनि में माहिर हुआ, जहिड़ोकि ठिकर जा थांव ठाहिणु, धातुनि जो कमु ऐं उणण जो कमु। उन्हनि जा ठाहियल थांव रंगियल हूंदा हुआ। उन्हनि जी मोतियुनि जा हार ऐं मालाऊं ठाहिण वारी सलाहियत बि तमामु तरक़ी याफ़्ता हुई, जेका मेसोपोटेमिया मां मिलंदड़ मोतियुनि मां बि साबित थिए थी।
जंहिंमां साबित थिए थो त सिंधु माथिरीअ जो वापारु मेसोपोटेमिया ताईं बि पखिड़ियल हो। तौर ऐं माप जो निज़ाम। हिन तहज़ीब में तौर ऐं माप जा मयार मुक़ररु थियल हुआ जेके वापार ऐं कारोबार लाइ मददगार हुआ। उन्हनि जा तौर जा पथर चौरस शक्ल जा हुआ। ॿोली ऐं रस्मुल ख़त। इंडस वादीअ जो रस्मुल ख़त अञा ताईं हिकु वॾो महमू बणियल आहे। बेशुमार कोशिशुनि बावजूदि हिन रस्मुल ख़त खे अञा ताईं पढ़ण या सम्झण में का ख़ासि कामयाबी न मिली आहे ऐं उहो वाज़े नाहे त हीअ मुकमल तौर ते लिखत वारी ॿोली हुई या को अलामती निज़ाम। इहो रस्मुल ख़त आम तौर ते मोहरनि, ठिकर ऐं टामे जे तख़्तनि ते लिखियलु मिलियो आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मुख़्तसर अलामतूं ज़ाहिर करे थो। हिन रस्मुल ख़त खे न पढ़ी सघण जो मतिलबु आहे त असां हिन तहज़ीब जे सियासी, मज़हबी ऐं समाजी निज़ाम खे सम्झण में अञा ताईं महदूद आहियूं।